मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समाअत ला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। नसवार ॾियण सां वुज़ू फासे न थींदो। नसवार ॾियणु कबी फेल आहे, ख़राबु फेल आहे। उन माण्हू जे मुंहं में बदबू थींदी इंता त बिल फ़र्ज़ कोई नसवारी माण्हू आहे न त उहो नसवार पहिरियों ॿाहिरि उछले करे चङी तरह वात खे जेको आहे बुर्श हणी करे पोइ मस्जिद में अचे। मस्जिद पाकाई वारो माहौल आहे। हुकुम इहो आहे त मस्जिद में बसर आहे, बसर या लहसन थूम जे बारे में बहरहाल अहादीस में इन शइ जो को हुकुम आहे त इहो खाई करे मस्जिद में न अचो। उनजो रीज़न बयानु कयो इन करे त इन खाइण खां बाद में यानी मुंहं में हिकिड़ी अजीब ग़रीब कैफ़ियत बू महसूसु थींदी आहे, जंहिंजे करे फ़रिश्तनि खे तकलीफ़ थींदी आहे, नमाज़िन खे बि जेको तकलीफ़ थींदी आहे। साईं हाणे बसर में वधीक बदबू या नसवार में? न साईं, नसवार में वधीक आहे, बसर में कॾहिं आहे? ठीकु आहे, बसर में किथे आहे वधीक बदबू? नसवार में वधीक आहे? नसवार में वधीक न आहे साईं। साईं हिकिड़े पासे बसर खे रखियो वञे, ॿिए पासे नसवार खे रखियो वञे त बुरी चीज़ कहिड़ी आहे? नसवार बुरी चीज़ आहे न। त जेको बि अगरि कंहिं में बि इहो फॉल्ट आहे त उहो छॾण जी कोशिशि करे। इहो नसवार जेको आहे कबी फेल आहे। काफ़िनि माण्हुनि खे केर बि न यकीन कयो मां त तबियत जो इंतिहाई जेको नाज़ुक आहियां। कोई दोस्त अगरि बिल फ़र्ज़ हर कंहिं जा दोस्त बि हूंदा आहिनि, असांजा बि दोस्त आहिनि, अगरि कंहिंखे सिगरेट जी दोस्त जी आदत आहे न त उनजे गिलास में मां पाणी न आहियां पीअंदो। तबियत मुंहिंजी मैच बिल्कुलु न आहे थींदी, मूंखे इंतिहाई वरी किरब ईंदी आहे। बिल फ़र्ज़ कोई नसवारी आहे त उहो पाणी हराम न थींदो आहे, मां हराम जो हुकुम नथो लॻायां, पर हिकिड़ी तबियत खे छा कंदो? को नसवारी आहे उनजे गिलास में मूंखे यानी ईअं सम्झो हिकिड़े पासे ज़र हुयो न, ॿिए पासे इहो नसवारी वारो गिलास हुयो, मां उन में बि पीअंदुमि। तबियत आहे त इहे उहे शयूं जंहिंखां बंदो नफ़रत कंदो आहे। त नसवार ॾियण सां वुज़ू जेको आहे फासिद नाहे थींदो, सिगरेट पीअण सां बि वुज़ू जेको आहे फासिद नाहे थींदो। बाक़ी जेकॾहिं वुज़ू जी हालत में इहो तव्हां कमु कयो आहे त मुंहं खे चङी तरह साफ़ु करे ऐं पोइ जेको आहे मस्जिद में नमाज़ लाइ अचो। ॿी हिकिड़ी ॻाल्हि कंदुमि, नसवारी हज़रात जेके आहिनि उनखे हिकिड़ो मां पैगाम ॾियणु चाहियां थो। हिकिड़ी नसवारी माण्हुनि में वॾी बुरी आदत आहे, बुरी। अलाह कंदो हिन असांजी जमात में कोई बि न हूंदो अहिड़ो, इनशाला कोई बि न हूंदो। हिकिड़ी वॾी बुरी जेको आहे आदत आहे नसवारनि में। उहे कीअं त उहो नसवारी मस्जिद में ईंदा, नसवार वात में लॻल हूंदी, वुज़ू खाने ते वेहंदा त उहो नसवार वारो चणो कढी करे वुज़ू खाने में अंदरि उछलींदा ऐं हाणे पोइ वुज़ू कंदा। हे 2-3 ॾींहं खां वठी करे इहो जेको चणो आहे इहो पूरो हफ़्तो हेठि पियो हूंदो आहे, इहो ॻरंदो बि न आहे। वल्लाह मां कसम खणी ॻाल्हि कयां थो, अलाए केतिरनि जमायतुनि खे उल्टी ईंदी आहे, उल्टी किरब ईंदी आहे। त हे बुरो, बिल्कुलु बुरो जेको आहे हे कमु आहे। ॾिसो नसवार जो जेकॾहिं फॉल्ट आहे इनखे ॿाहिरि उछले करे अचो यार। हे मस्जिद जे वुज़ू खाने में जेको तव्हां उछलियो था न, हिन मां वॾी यानी किरब ईंदी आहे, वुज़ू ते दिलि न कढंदी आहे। काफ़िनि दोस्तनि खे चई कोई न सघंदो आहे, तव्हां नथा चओ त इनशाला मां तव्हांजो हिते रबर बीठो न मां ॻाल्हायां थो न, चई कोई बि न सघंदो यार। केरु हाणे हिन जमायत खे चए, पर उन जमायतुनि खे नालो बि कंहिंजो बि मेंशन नथा कयूं, नालो कंहिंजो खणूं बि नथा। पर इहो जेको आहे कंहिं बि मस्जिद में, हे त मां पंहिंजी मस्जिद ॻाल्हि थो कयां हिते, पर तव्हां पूरी कंट्री में, पूरी दुनिया में किथे बि अगरि मस्जिद में विया हो नसवारी बंदो आहे त वुज़ू खाने में इहा बिल्कुलु इहा ख़शर न कंदो करे त उन में नसवार जो हिकिड़ो चणो उछले करे ऐं पोइ उते वुज़ू करे, उहो निकिरंदो ई न आहे जेसिताईं मोज़न साहिब उनखे चङी तरह धोई न, उहो बीठो हूंदो आहे बिल्कुलु। त इनशाला दोस्तनि खे नसीहत कंदासीं न साईं। हिते कोई बि अहिड़ो साथी न आहे वेठो, पर मां उहो उन्हनि साथियुनि खे ॿुधाइणु चाहियां थो जंहिंमें इहा ख़सलत आहे। अलाह ताला उनखे सम्झ नसीब अता फ़रमाए।